दोस्तों शाइरी जेका हूंदी आहे इहा कुदरती ॾात हूंदी आहे, इहा अल्लाह जी तरफ़ां माना हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे, इनाम मिलंदो आहे। ऐं पोइ माण्हू जेको आहे शाइरी करणु शुरू कंदो आहे। हाणे जेको आहे अनवर कमराणी खे बि अल्लाह जी तरफ़ां माना हिकिड़ो तोहफ़ो मिलियो। ऐं जॾहिं हुनखे इश्क जी जेका चोट लॻी, धकु लॻो, त पोइ माना हुन शाइरी करणु शुरू कई। अनवर कमराणी ॿुधाए पियो त बाबा इश्क ऐं शौक़ु जेके इहे ॿई भाइर आहिनि। हाणे इश्क जेको आहे वॾो भाउ आहे, शौक़ु जेको आहे नंढो भाउ आहे। हाणे जॾहिं इश्क लॻंदो आहे त पोइ हू शाइरी माना थियणु शुरू थी वेंदी आहे। हाणे हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो कलाम ॻाइणु सिखे थो या ॿियो को फ़न ॻाइणु सिखे थो त उहो हुनजे लाइ सवलो आहे, बसि हुनखे सुरीलो हुजणु खपे। पोइ हू कंहिंखां बि जेको आहे माना सिखंदो त बाबा राग कला ही रिदम माना हुनखां सिखंदो, पोइ गुनगुनाईंदो त माना हुनखे अची वेंदो। पर जेका शाइरी ईअं न आहे, शाइरी माना हर कंहिंखे नथी मिले। शाइरी लाइ माना हिकिड़ी ख़ासि चूंड हूंदी आहे, पोइ हुनखे उहो शाइरी जो फ़न ई अलॻि आहे, हुनजा जज़्बा अलॻि आहिनि, उहो हुनखे कुदरत खां मिलनि था, कुदरत जो तोहफ़ो आहे। दोस्तो जॾहिं अनवर कमराणी जेको आहे इहा शाइरी कई त कोन बचसां दर्द ते ॾे विच रो रो मर वेसां, दर्द ते ॾे विच रो रो दम ॾेसां। दोस्तो अनवर कमराणी खे माना हर फ़नकार ॻायो। ऐं उस्ताद जलाल चंद जॾहिं अनवर कमराणी खे ॻायो त माना अहिड़ो ॻाई जेको को न ॻाए न सघियो। ऐं जॾहिं अनवर कमराणी खे उस्ताद जलाल चंद ॻायो त माना हू जग मशहूरु थी वियो। ऐं हुनखे दुनिया माना चाह सां मोहबत सां इश्क सां ॿुधे पई, हुनजे ॾोहिड़नि खे ॿुधे पई, माना हुनजी हर कलाम खे ॿुधे पई। हुनजो कलाम एतिरा मशहूरु थी विया। दोस्तो उस्ताद जलाल चंद जो गायकी में मशहूरु हो, तमामु घणो जग मशहूरु हो। ऐं अनवर कमराणी जेको आहे शाइरी में मशहूरु हो। दोस्तो ॿिन्हिनि खे चोट लॻल इश्क जी, उस्ताद जलाल चंद खे बि इश्क जी चोट हुई। इश्क जी चोट खां पोइ जेको आहे हुन कलाम ॻाइणु शुरू कया। ऐं अनवर कमराणी खे बि इश्क जी चोट लॻी, पोइ हुन शेरो शाइरी शुरू कई। दोस्तो इश्क हूंदी अहिड़ी शइ आहे, हुनखां पोइ ई माण्हू शेरो शाइरी कंदो आहे। हीअं केरु थो करे शाइरी, ईअं माना हुनखे लफ़्ज़ ई न ईंदा, लफ़्ज़ जी चूंड ई न ईंदी। दोस्तो पोइ जॾहिं अनवर कमराणी जेको आहे माना शेरो शाइरी शुरू कई त हाणे हिन शाइरी त कई, पर हाणे हिनखे ॻाए केरु ऐं कंहिंखां चेक कराए त वञ हीउ शेर मूं सही लिखियो आहे न लिखियो आहे। पोइ उस्ताद बुख़ारी वटि उहो खणी वियो। हाणे उहो पाण दादू में हो त दादू में रहे पियो, त उस्ताद बुख़ारी खे वटि वेझो वियो। उस्ताद बुख़ारी खे चईं त उस्ताद बुख़ारी इहो उस्ताद ई ॾिठो शेर ॾिसो कीअं मां लिखियो आहे। उस्ताद जेको आहे बुख़ारी हुनखे चेक कयो, चए बाबा हीउ कंहिं तो लिखियो आहे? चए हा बाबा मूं लिखियो आहे। चई अगरि तो लिखियो आहे त माना तूं बसि कामयाबु आहीं। हाणे तो पहिरियों ई तो हुनजी माना शाइरी अहिड़ी भली आहे त तूं बसि अॻियां कामयाबु आहीं। हाणे मां तोखे दुआ थो कयां त बसि तूं कामयाबु ईंदे। दोस्तो पोइ उस्ताद बुख़ारी जहिड़ी शख़्सियत जेको आहे अनवर कमराणी खे दुआ कई। पोइ अनवर कमराणी खे माना जग मशहूरु थी वियो। हुनखे दुनिया चाहे पई, सिंधी क़ौम माना सिंधी आवाम चाहे पई, जेके इश्क जा धकियल उहे माण्हू हुनखे चाहिनि पिया। हर जेको दर्दमंदे जो माना हीअ आवाज़ थी वियो, उन आवाज़ में माना शाइरी करे पियो, उनजी दिलनि जी तर्जुमानी करे पियो। ऐं तर्जुमानी में वरी जेके गायकी में वरी उस्ताद जलाल चंद माना हुनखे कलाम खे ॻाए, हुनखे सुरीले अंदाज़ में माना ओड़े रिदम में त वरी दुनिया ताईं पहुचाए पियो त माण्हू ॿुधनि पिया त वरी हुनखे चाहिनि पिया, ओतिरो मोहबत ॾियनि पिया। दोस्तो सिर्फ़ु उस्ताद जलाल चंद जेको अनवर कमराणी खे न ॻायो, उस्ताद जलाल चंद खां अलावा जेको आहे मंज़ूर सखराणी बि ॻायो, सरमद सिंधी बि ॻायो, हुमेरा चन्ना बि ॻायो, समीना कंवल बि ॻायो। दोस्तो अनवर विस्तड़े बि ॻायो, अताउल्ला ख़ान ईसा खेलवी बि जेको आहे ॻायो। ऐं जेको आहे माना कई फ़नकारनि माना ॻायो, हर फ़नकार पियो ॻाए माना हुनखे। दोस्तो ग़ुलाम हुसैन जेको मीरासी हो हुन बि ॻायो हुनखे। त हर माना फ़नकार जेको आहे हिनखे ॻायो ऐं शौक़ मां ॻायो, ख़ुशी मां। ऐं हिन जी शाइरी माना हिकिड़ी कामयाबी जो जेको ज़ामिन थी वई, माना हिकिड़ी गारंटी हूंदी त बाबा ही अनवर कमराणी जी शाइरी आहे, माना हीउ कलाम चोट चढ़ी वियो। पोइ कलाम जीअं माण्हू ॻाईंदा त माना उहो मशहूरु थी वेंदा। दोस्तो जॾहिं अनवर कमराणी जी जेका शाइरी आहे उहो फ़नकार जॾहिं ॾोहिड़े में ॻाईंदो त माण्हुनि जा ॻोड़ा माना लड़ी पवंदा अखियुनि मां, ऐं पंहिंजा सुॾिका रोकी न सघंदा, छो जो हुनजी शाइरी में दर्द हूंदो। ऐं अनवर कमराणी ॿुधायो त बाबा जॾहिं इश्क जी चोट लॻंदी आहे त पोइ शाइरी में बि दर्द पैदा थींदो आहे।
ऐं दर्द हुन में अची वेंदो आहे पाण ई। ही कुदरती हिकिड़ी ॻाल्हि आहे दोस्तो। अनवर कमराणी जेको हुनखे आवाम एतिरी मोहबत पे करे, एतिरी मोहबत पे करे जो हुन ते माना सिर निछावर पे करे। ऐं हुनखे जिथे बि ॾिसंदी त माना आवाम गॾु थी वेंदी त बाबा असांजो जेको आहे दिलि जो शाइरु आयो आहे, काछे जो शाइरु आयो आहे, दादू जो शाइरु आयो आहे। दादू खे पसंदि पियो करे, दादू सां मोहबत पियो करे। चए पियो मूंखे दफ़न बि दादू में कयो। दोस्तो अनवर कमराणी जी दादू सां तमामु मोहबत हुई ऐं पाण वसियत कई पंहिंजे कलामनि में बि चई त बाबा मूंखे दफ़नाइजो बि दादू में, मुंहिंजी मोहबत आहे दादू सां बसि। है दादू दादू में आ जादू, दादू में यार मुंहिंजो, दादू में आ दिलि क़ाबू। हाणे इहो मंज़ूर सखीराणी माना कलाम ॻायो। इहो कलाम बि जेको अनवर कमराणी जो दोस्तो जेको अनवर कमराणी हो उहो दिलरुबा माण्हू हो, यारवेस माण्हू हो, महबूब माण्हू हो, हर कंहिं सां प्यार कंदड़ माण्हू दोस्तो। हर कंहिं सां चाहत पियो करे, हर कंहिं सां इज़त पियो ॾे ऐं गुफ़्तगू में बि तमामु भलो माण्हू, नफ़ीस माण्हू, प्यार मोहबत वारो माण्हू। अॼु असां में उहो न रहियो आहे पर असांजूं दुआऊं हुन सां गॾु आहिनि। अलाह पाक हुनखे जन्नत नसीब फरमाए ऐं हुन जूं जेके यादूं आहिनि असांजे दिलनि में ज़िंदा आहिनि ऐं ता क़यामत ज़िंदा रहंदियूं दोस्तो। सकाफ़त खाते खे घुरिजे त अहिड़नि शख़्सियतनि जूं जेको अरसी जा प्रोग्राम माना मुनक़द कया वञनि ऐं उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कई वञे। सालियाना जेके उर्स थींदा आहिनि उन जूं तक़रीबात करे ऐं असांखे बि घुरिजे त माना असां हुनखे ख़राज तहसीन पेश कयूं। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।